संतों के संग जीवन तरन साईं देश विदेश जो शायद ही कोई एड़ो संत हूंदो हिंद खां सिंध ताईं जंहिं संत सां हिन दास जे मथां आशीर्वाद न पई जिने हथ में जीवन तरन जो फोटो सां गॾु किताब सां गॾु भई इहो न हुजे हर कंहिंजे हथ में जीवन तरन असीं सॼे हिंदुस्तान भर में 5500 मैगज़ीनूं हर महीने मोकिलींदा आहियूं साईं। मां वरी थो चवां 13 साल 5500 एवरेज साईं हिक महीने जो ख़र्च अथव 7800। 3 साल असां हर दरबार में मूंखे साईं जी दरबार जो प्रॉपर यादि कान्हे पर साईं कॾहिं जेकर ॾिसंदव भले चाहे जूनागढ़ हुजे तव्हां टाई पक हूंदी असां कॾहिं केवल रिन्यूअल जे लाइ मां पंहिंजो पेर चौपट रपे केवल नवां साईं हुन रुपया 500 ॾियो 300 ॾियो ऐं न ई मुंहिंजी एतिरी औकात हुई जो मां हुन मथां 4.5 करोड़ रुपया ख़र्च करे सघां। इहा कंहिंजी हुन मुंहिंजे लालच हुन माता रुक्मणी देवी जी जिन हिकिड़ी सोच रखी अरे शुरू त कर तूं शुरू त कर हुन कार्य खे पोइ वेठा थी लालनि जा लाल पंहिंजो पाण हुननि कार्यनि खे अॻियां वधाईंदे ऐं सुहिणे नमूने सां कराईंदे त ही बि मक़सदु न को लोभ न लालच असांजे बाप गोविंद मेलवाणी खे न काई जॻह खे ॿुधा न काई उन्हनि खे बीएसएनएल जा तव्हांजा पद्धतकारी तव्हांजे शहर में पाण तव्हां ॾिठो आहे उन्हनि खे ॼातो सुञातो तव्हांजो पंहिंजो सुहिणो चहिरो उन खां पोइ बि ॿार वेल सेटल्ड जेतिरो मूंखे उन्हनि जे परिवार जे बारे में ॼाण बावजूद उनजे हू पंहिंजे समाज जे लाइ सुहिणा कार्य करण जे लाइ असां सां गॾु जुड़िया ऐं न सिर्फ़ु उते असांजे राष्ट्रीय कार्यकारिणी जी मीटिंग हुजे बम्बई अचनि ॿियनि शहरनि में जीअं असीं गोवा वग़ैरह किथे कयूं था पिया उते अचनि वञनि हर शहर में वेंदा आहियूं साईं हर जॻह ते असीं कार्य कंदा आहियूं असांजा ही मेलवाणी साहब असांजे पाण सां गॾु असां सां जुड़नि था पिया त अॼु सॼी सौराष्ट्र जो दायित्व हिन जे हथ में रखियो आहे भावनगर हुजनि ॿिया सुहिणा कहिड़ा बि शहर हुजनि मां तव्हां सभिनी खे बि माता रुक्मणी देवी जो पुटु ही दास निमाणी वेनिती कंदो ॿियो कुझु न सिर्फ़ु पंहिंजो नंबर बि जेकॾहिं हुनखे फ़ोन जो लिखाईंदो न तव्हांखे कुझु रुपयो विझण जी ज़रूरत आहे न ख़र्च जी ज़रूरत आहे तव्हांखे सिर्फ़ु जेका न्यूज़ ठही करे अचे थी पई ख़ाली उहा तव्हां पढ़ो ऐं वरी जेकॾहिं तव्हांखे कुझु लॻे थो भलाइयूं पंहिंजे जीवन जूं पंहिंजे हिननि जूं हिननि बुज़ुर्गनि जा तव्हांजी ॻाल्हि कईमांव सेठे परसराम जी न होटल जा परमानंद जी उन्हनि जा पात्र मूंखे गॾिया कीअं उन्हनि में ही एम्पायर खड़ो कयो हूंदो कॾहिं सोचियो आहे साईं जॾहिं सिंध मां आया हूंदा त उन्हनि वटि छा हुया छा ही माल खणी आया ही बिल्डिंगूं खणी आया पर उन्हनि कड़ी महिनत कई हुई सादगी केॾी आहे रहणी करणी हिकदमि सादगी मिलियल हेॾो कुझु हुअण खां पोइ बि त मक़सदु हिकिड़ो ई आहे असांजो पंहिंजे सिंधियत खे जोड़ण जो पंहिंजे कार्यनि खे अॻियां वधाइण जो